नेक्स्ट। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वासलाम। परे 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 थी वियो। बाबा दोस्त ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी फीस जेको आहे 500 रुपयो अथई। पोइ हाणे जीअं चई आर यू शो छो? मतिलबु त मां पंहिंजी फीस खे लाक कयां या तव्हांखे उथारियां? 500 जी जल्दी ॿुधाईंदो वञ। कयो सही लाग कयोसि 500 हणो एंट्री कयो। ठीकु आहे लाक कयोसि। नालो छा थी बा? ज़ाहिद। उमिरि घणी अथई? कोन ॿुधाईंदो मां। न मोतबर न थी न, कोन ॿुधाईंदोमांइ छा? उमिरि केतिरी आहे ॿुधाए? न मां कोन, मज़ो न आहे उमिरि में, न छॾेसि बसि। उमिरि घणी आहे चई मज़ो न आहे? ॿुधाए उमिरि घणी आहे? न ॿुधाईंदमि चयो मां न, ख़ासि मज़ो न आहे उहो। 20 हणोसि 20। हाणे दॿे जीअं सम्झ में अचई। दॿे ते छा आकड़ो आहे? आकड़ो खेरदी आहे? आकड़ा आहिनि छा? 20 दॿेसि, मथियो 5 हेठियों 77 आकड़ा। 20 तो हणा त छा यादि कंदे? महिरबानी। छा थियो अथई? पाण ॻोल्ह, डॉक्टर आ पैसा थो वठे 500। पाण ॻोल्हियां। अहिड़ा मरीज़ असां वटि बि आया, बसि पोइ असां हिन में अस्पतालियूं हलियूं। घरियूं थो ॾे? न साईं मां किथे ॻाल्हायो ई न। हाणे पातर हीअ मूंखे हेडफोन लॻल आहे, सॼियूं गारियूं थो ॾे भेण मां जूं। साईं हे साईं गारियूं गारियूं। साईं पहिरीं ॻाल्हि त हेडफोन न आहे, स्टे थ्रो आहे। को डॉक्टर वटि हूंदो आहे। कीअं था माण्हू? असांखे ख़बर थी अचे। ॾिसां मुनाफ़िक़त बि भरी पई अथई, बुग्ज़ भरियो पियो अथई। ॿाहिरां जो बि कारो, अंदर जो बि कारो। लानती रे, वॾो फॉल्ट अथई। ॼाण अथई साहब, ॼाण अथई। हाणे ॻाल्हि ॿुध, तुंहिंजो इलाजु थींदो सुहिणे नमूने सां। साईं हिकिड़ो मिंट बीहजो, कॉल अचे थी। जल्दी ॻाल्हाईंदो हल। हेलो। हा हलो। साईं मां हेॾे थो ॻाल्हायां। जी हेलो। साईं हिकिड़ो मिंट ॻाल्हाइण ॾींदव? हा जानी मां हेॾे वेठो हुउसि रे डॉक्टर वटि आयो हुउमि न। तव्हां चयो न करायो वञी टेस्ट। हा पोइ मां हिते वेठो हुउसि राति बसि। वरी पोइ तूं फ़ोन बंदि करे वई आहे। मां चयो मैं पोइ राति कचहरी कयूं आहे। बैटरी बि तुंहिंजी चार्ज कान थी रहे। हा हे डॉक्टर वटि वेठो हुउसि न। केरा? हा न हिते चुमी न ॾिधो मां, हिते डॉक्टर वेठो आहे। न पोइ मां तोखे राति ॾिधमि न। राति मां ॾिनियूं मैं 3-4 चुमियूं, तूं हिकिड़ी ॾी न। घणी ठगी कई न। मां ॻाल्हायां मां। छा मुॾे ॻाल्हाए साईं? ख़ुदा जो कसम अलाए कीअं हो। हेलो। अच्छा ॻाल्हि ॿुध जानी, मां फ़ोन बंदि थो कयां। हल ठीकु आहे। केरा बा? हे शाकी। अपा कईमांस पेशेंट खे। अपा कयमि पेशेंट खे। इन आयो ख़ुदा जो कसम। ॿुध त इहो केरा बा? छोकिरी आहे केरा बा? छा दोस्त आहे मुंहिंजी? हाँ कीअं फसायसी? कीअं फसाईसीं? हा जा रहियमि हेॾां फायर कयमि, भॻी ॼारे में वञी फाथी। साईं हे दोस्ती रखी बि आहे न। हे छोकिरियुनि खां हे फसाइबो थोरी आहे, हिन मां हे प्यारु कबो आहे। ॻाल्हि त ॿुध, मूंखे बि यार पैसो जाम आहे, पर ईअं हणु भरूं लुटायो आहे, खामखा ज़ियान कयो आहे। का सेटिंग में ई नथी अचे। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधाए छॾियईं, मूंखे तूं छोकिरी पाण वटि रखजांइ, मूंखे का सेटिंग वेटिंग कराए ॾे। तुंहिंजी फीस रोज़ फ्री आहे। एक्सरे कीअं? एक्सरे हरूभरू बि एक्सरे कयई। न मथां हुजे को ब्लड प्रेशर में का ब्लड मथां का फाथी हुजे। पैसा न वठंदव? न पैसा न वठंदो मां। तूं मुंहिंजो रोज़ जो कस्टमर आहे। रोज़ इहो साईं अला कयो। छो मां रोज़ अस्पताल अचां? छो मां रोज़ जो कस्टमर आहियां? हिते छा मयूं वठण थो चाहियां तव्हां खां? हाणे ॻाल्हि ॿुधाई, सची थो चवां, तुंहिंजी दिलि में का बेमानी न आहे। हा तुझी दिल में काई भी बीमारी ना है, तुझी दिल में कुछ भी ना है, तू साफ सुथरो आ।
तोखे का कुछ भी बीमारी नाहे। हा बस तू वन अॼु खां वठी तू मुंहिंजो पको दोस्त आ। पुरान हेॾ त वाइदो आहे, असां डॉक्टर ज़बान न कंदा आहियूं त हिकिड़ी कंदा आहियूं। बीमारी त न आहे न साईं? न काई बि बीमारी न अथई, बसि तू मुंहिंजो पको दोस्त आहे, जेॾी महिल अचे हलियो अचु। हा महिरबानी साईं, महिरबानी महिरबानी। वॾी वॾी महिरबानी साईं। बाबा हिन खां फीस न वठिजांइ, हे रोज़ अचे त अचे, छॾे ॾेसि, अहिड़ा हुजनि न कस्टमर। अच नेक्स्ट